जैकबाबाद में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सेंटर टेक्निकल कॉलेज में बरसात मुतासरीन जे लाइ आयल 25,000 मां 2,000 रुपया कटौती जारी। एजेंट माफिया सरगर्म वधीक इन हवाले सां पेश आहे। जैकबाबाद मां CN न्यूज़ जे रिपोर्टर जमील गुल तहीम जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल असीं नाज़रीन हिन वक़्तु टेक्निकल कॉलेज वटि मौजूद आहियूं। जेके पैसा जेके आहिनि सरज थी विया आहिनि, जेके एजेंट माफिया बि सरगर्म थी विया आहिनि। असीं जेका हितां जेके माण्हू मौजूद आहिनि असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे, जेके आहिनि कहिड़ा मुतालबा करणु चाहिनि। चाहूं कंहिं टाइम चवनि था टेक्निकल वञो, कंहिं टाइम चवनि था डिग्री वञो, कंहिं टाइम चवनि था शहर बेड़ी चौक ते वञो, कंहिं टाइम चवनि था फारूकानी डिग्री वञो। जिते वञूं था रुली रुली बीठा आहियूं, रांदो पंहिंजा पैसा जेब मां ख़र्च करे वञूं था। 200, 300, 500 खपी वञनि था। रशकनि में किराया भाड़ा रांदो असांजे माना खीसनि मां पैसा वञनि था। आवाम असां को माना ग़रीबनि सां को तावान ई नथा करनि। कंहिं रुपए जो रुलाए रुलाए असांखे ज़लील कयो अथऊं। वञूं था कार्ड चेक करण लाइ, सिस्टम बंदि लॻा पिया आहिनि। छत किरी पई आहे, भित किरी पई आहे, के कोई अपील ई ॿुधे। यानी कि असांखे मुख्ताकार अपील कयूं था यानी कि ग़रीबनि खे यानी कि राशन ॾेई वञे, यानी कि ग़रीबनि खे तंबू ॾेई वञे, यानी कि वेठा यानी कि रोज़नि ते वठनि न, यानी कि को पुछा करण आयो आहे न। MNA असांजो आयो आहे, MNA जा जेके आयो आहे इनखे पास करण आयो आहे। यानी कि चेयरमैन जेको आहे म्यूनसिपालिटी जो और न ई असांजो काउंसलर यानी कि असांजा घर खुला वेठा पिया एॾो पाणी अची वियो। असां ग़रीब हेलनि जा मारे हिकु राति खां त ॿी राति वेठा ॿिनि औरतुनि जा बदाव ते जेको ॾियनि था उहे मिस्किन माण्हू असां काॾे। जी बिल्कुल तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधो त हिननि जो चवणु आहे त पैसा जेके आहिनि उहे सरज थी विया आहिनि ऐं एजेंट जेके आहिनि उहे बि सरगर्म थी विया आहिनि। जेके कटौती जेका 1000 खां 15 सां जो कटौती कई वञे थी। इहे जेके मज़लूम मिस्किन जेके माण्हू आया आहिनि, जेके हिते टेक्निकल कॉलेज में जेका आहे त ग़रीबनि सां सरासर जो नाइंसाफ़ी करनि था, उन्हनि जा पैसा जेके आहिनि कटौती कई वञे थी। हिन जो चवणु त असीं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त असांजो नोटिस वठी करे असांखे जेको आहे त सहूलियत ॾिनी वञे जीअं असीं पंहिंजा जेके आहिनि पैसा चाहूं कंहिं टाइम चवनि था टेक्निकल वञो, कंहिं टाइम चवनि था डिग्री वञो, कंहिं टाइम चवनि था शहर बेड़ी चौक ते वञो, कंहिं टाइम चवनि था फारूकानी डिग्री वञो। जिते वञूं था रुली रुली बीठा आहियूं, रांदो पंहिंजा पैसा जेब मां ख़र्च करे वञूं था। 200, 300, 500 खपी वञनि था। रशकनि में किराया भाड़ा रांदो असांजे माना खीसनि मां पैसा वञनि था। आवाम असां को माना ग़रीबनि सां को तावान ई नथा करनि। कंहिं रुपए जो रुलाए रुलाए असांखे ज़लील कयो अथऊं। वञूं था कार्ड चेक करण लाइ, सिस्टम बंदि लॻा पिया आहिनि।